जिन्हनि असां मौजूद आहियूं कराची शहर जे ॿहिराड़ीनि वारे इलाइक़े उमर जामोद ॻोठ डेर शरीफ़ में, जिते गुज़िरियल 15 सालनि खां इलाइक़े वासी सौनि जी तइदाद में आबादी रखंदड़ इलाइक़ो पाणी जी कुदरती नेमत खां महरूम हो ऐं ॻोठाणनि जी शिकायतुनि जो अज़ालो कंदे तक जे चूंडियल नुमाइंदनि एम.एन.ए. सरदार जाम अब्दुल करीम जोखियो, MP मोहम्मद साजिद जोखियो ऐं पब्लिक हेल्थ खाते जे सूबाई वज़ीर मोहम्मद सलीम बलोच जे कोशिशुनि सां हिन ॻोठ खे सोलर जे सिस्टम ज़रिए पाणी पीअण जी सहूलियत ॾिनी वई आहे ऐं हिन इलाइक़े में जेको पेवर ब्लॉक उनजो कमु शुरू थी चुको आहे। इन सिलसिले में असां ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ख़ुदा जी तरफ़ां मिलंदड़ पाणी जहिड़ी नेमत जेका खेनि दर ते वेझो पहुची मिली आहे, उन हवाले सां हुननि जो छा चवणु आहे। असांजे ॻोठ जो नालो उमर जामोद ॻोठ आहे ऐं आबादी लिहाज़ खां ढेर शरीफ़ में तमामु वॾी आबादी, वॾी अक्सियत रखे थो ॻोठ। तक़रीबन 650-700 घरनि ते मुश्तमिल आहे ऐं हिते जेको सो असांजी वाटर सप्लाई पब्लिक हेल्थ जी तरफ़ खां ॾिनल हुई, उहा तक़रीबन गुज़िरियल 15 सालनि खां गैरफाल पयल हुई। सो जाम साहब जी वॾी महिरबानी, जाम साहब खे मूं चयो, अब्दुल करीम जाम साहब खे असां अर्ज़ु कयो महिरबानी करे इहा असांजी हेॾी वॾी स्कीम करोड़ रुपए जी, उहा तक़रीबन 20-15 सालनि खां गैरफाल पियल। सो बराए महिरबानी करे असांखे उते सोलर वारो समर ॾिनो हुजे, छाकाणि त हिते बिजली जो बिल्कुलु सिस्टम आहे ई कोन। बिजली 24 कलाकनि में 5 मिंट अचे थी, वरी हलियो थी वञे। तो असांजो जेके टाउन जी तरफ़ खां हिकिड़ो बोर्ड ॾिनल हो, सो बिजली जी तरफ़ खां हलियो पियो। हाणे जेको सो असांखे जाम साहब, जाम अब्दुल करीम M.N.A. जी वॾी महिरबानी, जेको सो इंजीनियर अख़्तर जे करे ऐं अख़्तर खे चयईं त अर्जेंटली ओचितो विज़िट कयईं ऐं विज़िट करण खां बाद 2 ॾींहंनि जे अंदरि असांखे सोलर प्लेट ऐं न्यू समर पंप असांखे ॾिनो हुयो ऐं हाणे जेको सो असीं सुकून सां पाणी पियूं पिया। हाणे साईंअ सां हिकिड़ी गुज़ारिश ही, जेको सो असांजो जेको पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट मां जेको सो गुज़िरियल 15 सालनि खां असांजी गैरफाइल स्कीम हुई, उन ते वॾे में वॾो जेको सो किरदारु साईं जाम अब्दुल करीम जो, जेको सो असांजी साईं जिन जी महिरबानी जेको सो असांखे सोलर वारो बोर्ड ॾिनो ऐं उन सां गॾोगॾु MP साजिद जोखियो ऐं सलीम सां असांजी हिकिड़ी नंढड़ी रिक्वेस्ट आहे, असांजी हिकिड़ी PC1 इंजीनियर साजिद जोखियो ऐं सलीम बलोच पब्लिक हेल्थ जो जेको मिनिस्टर, उन सां असीं उमेदु करियूं था त जेको असांजो अञा वधीक जेको सो पाणी जे हवाले सां असां ते माना जेको सो ख़्यालु कयो वञे। त असांजे ॻोठ जो नालो उमर जामोद आहे ऐं आबादी लिहाज़ खां तमामु वॾो ॻोठ आहे, तक़रीबन 600-650 घरनि ते मुश्तमिल आहे ऐं पाणी जी नेमत असां वटि मौजूदु आहे। नदीअ में तमामु वॾो पाणी आहे, पर इहो गुज़िरियल 15-20 सालनि खां गैरफाल 2.5 करोड़ जी स्कीम पब्लिक हेल्थ जी जेको सो गैरफाल पियल हुई। सो उन जे हवाले सां जमाल वाहिद खे मूं हिकिड़ो मैसेज कयो। सभ खां पहिरियां आउं पंहिंजो तारुफ़ कराईंदुसि, काउंसलर अलाउद्दीन जामोद UC1 गडाप ऐं उमर जामोद ॻोठ जे हवाले सां आउं कुझु ॻाल्हाईंदुसि। असांजो उमर जामोद ॻोठ आबादी जे लिहाज़ खां तमामु वॾी अक्सियत रखे थो ऐं तक़रीबन 600-650 घरनि ते मुश्तमिल आहे, पर हिते पाणी जी वॾी खोटताई हुई। पाणी असांजो टाउन जो थोरो ऐं जेको सो बिजली बिल्कुलु हिते न हुअण जे बराबरि, बिजली त आहे ई कोन। 24 कलाकनि मां 5-10 मिंट अचे थी, वरी हलियो थी वञे। पोइ जेको सो जाम साहब जाम अब्दुल करीम खे असांखे रिक्वेस्ट कई, बराए महिरबानी करे पब्लिक हेल्थ जी स्कीम हिते गैरफाल पियल आहे, उन में असांखे सोलर वारो समर ॾिनो वञे त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ओचितो जाम साहब एक्शन खयो ऐं अख़्तर इंजीनियर पब्लिक हेल्थ जो उनखे चयईं त महिरबानी करे जल्द अज़ जल्द तव्हां जेको सो विज़िट कयो उमर जामोद ॻोठ जो ऐं उते सूरत हाल वठी करे मूंखे ॿुधायो। पोइ अख़्तर साहब हिते आयो ऐं हिते विज़िट कयईं ऐं हिते तमामु जेको सो ॾिठईं त माण्हू इलाही परेशान आहिनि पाणी जे लाइ ऐं सॼो ॻोठ जो ऐं सॼे पासे जा विज़िट कयईं। पोइ हिते ॾिठईं, पोइ हिते जेको सो अची करे ऐं जेकी स्कीमियूं गैरफाल 15 सालनि खां गैरफाल पियूं उन जो जाइज़ो वरितईं ऐं 2 ॾींहंनि जे अंदरि अर्जेंट बेस ते असांखे सोलर वारो बोर्ड मुहैया कयो वियो। हिकिड़ो समर पंप असांखे न्यू समर पंप ॾिनियूं हुयूं ऐं 24 प्लेटियूं असांखे ॾिनियूं हुयूं। 2 इंच वारो पाणी हाली निकिरे पियो ऐं जेको सो इहो पाणी हितां खां 2.5-3 किलोमीटर परे वञी करे उमर जामोद ॻोठ पहुची करे हिकिड़ो असांजी टैंकी बनियल, उन पाणी उते किरे थो, उते असांजा ॿार वग़ैरह माना माण्हू उते असांजा भरनि पिया पाणी। हाणे साईंअ सां रिक्वेस्ट आहे त बराए महिरबानी करे ऐं साजिद साहब MP हिते जो तक जो MP, हुन सां बि गुज़ारिश आहे ऐं सलीम बलोच जेको पब्लिक हेल्थ जो मिनिस्टर, उन
उन सां बि गुज़ारिश त असांजी हिकिड़ी PC1 रखी पई आहे, बराए महिरबानी करे असांखे PC1 ते कमु कयो वञे ऐं जेको सो वधीक जेको सो असांखे पाणीअ जे लाइ हिकिड़ो ॿ बोर ॾिना वञनि त, छाकाणि त हीउ पाणी जेको सो हले पियो हिकिड़े पासे ऐं असांजो टैंक पब्लिक हेल्थ जो उहो जबल ते, त उन असीं चाहियूं था त उन जबल ते पाणी पहुचे ऐं उतां खां जेको सो डिस्ट्रीब्यूट लाइ वाटर सप्लाई जेको असांखे ॾिनी वञे त ॻोठ जा माण्हू ख़ुशीअ सां पाणी पी सघनि ऐं उन्हनि ते पहुची सघनि। वॾी महिरबानी। इलाही टाइम खां हलियो त मगर एयर जाम साहब ही मसइलो हल करे छॾियो, मगर हिकिड़े साइड में मतिलबु माशाल्लाह सही आहे, हिकिड़े साइड में अचे थो, मगर जेको असांजा ॿार बच्चा पहिरियों पाणी लाइ परे परे वेंदा हुआ, हाणे माशाल्लाह सही आहे, थोरो ॻोठ वेझो आयो आहे पाणी, मतिलबु हू सहूलियत न आहे। घरनि खे उमेदु आहे त जाम साहब ऐं साजिद साहब असांखे ॿिया बि सहूलियत ॾींदा। असांजा ॿिया जेका मसइला आहिनि बिजली वग़ैरह जा, हू बि इनशाला हल करे ईंदा। कोट त शहर जे अंदरि, पर जहिड़ो ईअं ई सम्झो जहिड़ो झंगल में कोन्हे, का सहूलियत कोन्हे। 15 साल खां पुठियां पोइ इहे जाम साहब जी महिरबानी, इहा असांखे सोलर प्लेट आहे, पर ॻोठ जे स्टाफ ताईं वियो, उतां ॿार बच्चा असांजा पाणी भरे सघनि था। और लेनियूं कोन्हनि, हे हले त 22 कलाक आहे ई कोन, 24 घंटे में ॿ घंटा हले थी। हीअ टैंकियूं असांजी टुटियूं, हाणे पाणी हेठि पाणी स्टाफ ताईं आयो आहे। हिकिड़े बच्चा ईअं ई रुलंदा पराए बोरे ते, ज़मींदार जी बोरे ते, किथे बि असां माना उन ज़मींदार वटां भरींदा, बाक़ी मोटर साइकिल गॾा गाॾी उन्हनि ते भरी, जंहिं ग़रीब वटि न आहे सुवारी, सो उहो ॿार माई वीचारी वंदी सां परेशान थी उतां खां भरींदी। पाणी असांजे स्टाफ ते आयो, पर कोन्हनि जेकी सहूलियत असांखे जाम साहब ॾिनी आहे, हुनजी शुक्रगुज़ार, महिरबानी हुनजा थोरा आहियूं। मेर पेवर जो बि कमु शुरू थियो, इहो बि कुझु गली में आहे, पर कुझु पूरो मुकमल असांजे ॻोठ जे अंदरि लॻी वञे, घर ज़मीन हेठि पाणी सभु जमा उते थींदो। हाणे इहे किनारे सां जेको सोलर सिस्टम लॻियल, इन खां 3 किलोमीटर माना असांजो ॻोठ परे आहे, उहो सूधी वञे त उतां ॿार बच्चे त ॿार भरीनि था, पर अञा उतां त ॻोठ जे अंदरि सिस्टम थी वञे त ॿार बकर ॿाहिरि न निकिरे, ताईं पाणी पहुची वञे। सरदार जाम अब्दुल करीम, साजिद जोकियो, सलीम बलोच, इन खे रिक्वेस्ट था करियूं त इहो बि अॻिते असांजो ॻोठ जे अंदरि बि पाणी जो सिस्टम करे ॾींदा, ईअं घर घर पाणी असांजे पहुची वञे। पाणी कोन, असीं इलाही परेशान हुआसीं, हेर अलाह जो शुक्र आहे, इहो अलाह जी नेमत, माना असांजे घर ताईं पाणी पहुची वियो आहे। कोते आयो पाणी कोते मिलियो, हाणे पाणी जी हाणे मिले थो, ॿार दूर वेंदा हुआ पाणी भरणु, इलाही दूर था वेंदा हुआ ज़मीनदारनि बोरनि सां, मिले थो। हा, जाम साहब जो महिरबानी, जो पाणी असांखे पुॼायईं, अलाह ने किथे रोड 2-3 गलियूं रहियूं, से गलियूं बि असांखे ॾेई सघे थो, ॾेई वञे, ॿिया असांजा रेल कम बि थी वेंदा। इहे असां जाम सालियुनि सां गुज़ारिश था करियूं, जे असांखे सहूलियत मिली वञे। अल्हम्दुलिल्लाह हर चीज़ टैंक में पाणी बि हाणे अची वियो आहे, जाम अब्दुल करीम जी महिरबानी आहिनि। पाणी भरणु वेंदा हुआ वाही मां, ॿार भरे अची वेंदा हुआ, सही आहे। ऐं जो असां सिस्टम लॻाए ॾिना ईअं हाणे असांजो, ऐं रोड असांजो मुस्लिम रोड असांजा माना बणजनि पिया, ऐं ॿिया समूरा असांजा रोड ॿिया बि खे घर घर में पहुचाइणु खपे। जामोटा खां बाद पोइ हेर बनियो रोड, उमरदीन कौंसल हो वॾी रोड, तीन रोड बि बनिया, पाणीअ जी हर शइ सिस्टम हो, हेॾे शुक्र आहे जाम जी महिरबानी सां रोड बनाए ॾिनई। इन खां अलावा अञा बि रोड असांखे खपे थो, हे जेको सो असांजो भरींदा आहिनि मली नए खां किथे मलाम आहे तव्हां खां भरींदा हुआ तव्हांखे शादी वाला खां, हाँ पाणी बि वेझो, हर शइ जी शुक्र, इहा महिरबानी साईं जेको सोलर लॻाई असांजी सभु सहूलियत थी वई आहे, असांजे ॿार बच्चा हर ॻाल्हि में सुखी आहिनि। जीअं पाणी साईं जी जेका असांखे पाणी ॾिनई, हाणे असां सोलर लॻाए ॾिनई, इहा महिरबानी तव्हां करे त असांखे पाणी पुॼाए ॾे, असांजे ॿार बच्चा सहूलियत थियनि, हर हिकिड़ो पाणी में सहूलियत हुजे। हा, हमेशह वोट असीं हिनखे था ॾियूं जाम खे, साजिद खे जाम खे, इहे ईंदे वक़्तु बि इनशाला वोट हिनखे ॾींदासीं। मसइलो इहो आहे त उमर ॻोठ जामोट ज़िला मली ज़िला और काठोड़ एरियो ढेर उमर ॻोठ। अच्छा, असांखे हिते सिर्फ़ु तकलीफ़ इहा आहे पाणीअ जी, और पाणीअ तक़रीबन साल खनि थी वियो आहे, ॿार सीसीअ ते पाणी भरीनि था, हिकिड़े बोर जे मथां माण्हू परेशान आहिनि, और जंहिंजे टैंके ते वञे त केरु पाणी भरणु नथो ॾिए। और हिकिड़ो हाणे अदा हुनजी चेयरमैन साहब जी महिरबानी थी, जाम साहब जी महिरबानी, हिकिड़ो सोलर ॾिनऊं, और इन जे ज़रिए से अधु पाणी
पाड़ो मुंहिंजी पहिरें बि इहा अर्ज़ी हुई की भाई महिरबानी और असांजा MP साहिबनि जेके जाम साहिब वारा आहिनि जेके इंतिज़ामिया आहिनि और ॿी सहूलियतूं असांजी ॻोठ जी जेके सहूलियतूं आहिनि इलाही मक़सदु हाणे माण्हू छा चवे की गलियूं जेके आहिनि से मौजूदु माण्हू वीचारा वॾा मींहुं पाणी थिए त उन जा कपिड़ा ख़राबु थियनि का गली सीधी कान्हे कंहिंजे घर जे अॻियां ग़रीब जे मरामत इहा कान्हे की हू भराई करे पंहिंजो घर सीधो करे और सीधो माना की गलीअ जो नेकाल पाणी थिए परे परे खां पाणी आंदा हुते हाणे जाम साहिब जी महिरबानी थियूं जेको हींअर असांखे पाणी हिकिड़ो बोर ॾिनऊं इन में पाणीअ जी सहूलियत थी आहे अञा बि मज़ीद असांखे उमेद आहे की असांखे पाणीअ जो ॿियो बि मक़सदु जेके आहिनि से अञा कचियूं इहे बि जेके ॾिनऊं इन जी बि महिरबानियूं मज़ीद बि इनशाला असांखे उमेद आहे असांखे साईं मौजूदु माण्हू आहिनि उन जूं महिरबानियूं आहिनि जेके असांखे अञा मज़ीद ॿिया बि कम ॾींदा साईं और बाक़ी पाणीअ जी किल्लत आहे पाणीअ जो हिकिड़ो बोर अञा बि उमेद आहे असांखे ॿियो बि पाणी मिली वेंदो और गलियूं कचियूं अञा मज़ीद बि इनशाला असांजो कमु ई थियो अञा बि असां मरम्मत करे ॾींदा अॻियां गलियुनि जी और इहा असांजी जाम इंतिज़ामी जी महिरबानी MP साहिब जी महिरबानी। अॼु आयासीं उमर जामोट ॻोठ गडाप टाउन UC गडाप जो इलाइक़ो उमर जामोट ॻोठ हिते कराची शहर ज़िले मलीर जो पाण मेगा सिटी कराची शहर जेको ज़िले मलीर जो ई ॻोठ हिन सां गॾु ॿिया बि ॻोठ आहिनि हुसैन बलोच ॻोठ मुइन ॻोठ राणो जोखियो ॻोठ आसपास ॿिया बि ॻोठ आहिनि हिते डेवलपमेंट जो कमु इलाही टाइम खां अरसे खां कोन्ह थियल हो ये फस्ट टाइम जेको सो हिननि जो वीचारनि जो पहिरीं त पाणी जो मसइलो हो पीअण जो पाणी कोन्हे हिननि जे ॻोठ में मतिलबु लाइनियूं कोन्हनि पाणीअ जूं जो घर घर ताईं पाणी पहुची सघे हिननि जो वाइस ज़रियो पाणीअ जो बोर सिस्टम जेको मलीर नदीअ खां हिननि जी ॻोठ जी जेको सो वाटर टैंक ताईं आयो थिए उहो बि जेको सो माना बिजली जी गैर लोड शेडिंग या माना ज़्यादातर बंदि हुअण करे हे सफ़र पे कयो हिननि पाणी हिननि जेको सो माना इलाही मुश्किलात हुई पोइ हिननि रिक्वेस्ट कई पंहिंजे हल्के जे MNA साईं सरदार जाम अब्दुल करीम जोखियो साहिबु साजिद जोखियो साहिबु पब्लिक हेल्थ जो जेको आहे मिनिस्टर सलीम बलोच साहिबु ऐं ॿिया जेके बि हिते जेके अमलदार हुआ उन्हनि सां जेको सो माना हिन रिक्वेस्ट कई बि असांजो हीउ ज़रीना मसइलो पाणी जो असां पाणी जे लाइ इलाही परेशान आहियूं हिन जो बिजली जे करे जेको असांखे पाणी कोन थो पहुचे ॻोठ में अल्टरनेट को ॿियो जेको सो माना ज़रियो जेको सो माना ठाहे असांखे पाणी पहुचाए वञे पोइ इहो सभिनी गॾिजी साईं यारनि जाम साहिबु साजिद साहिबु सलीम साहिबु हिन में पंहिंजो अख्तर इंजीनियर एक्सन कराची जेको पब्लिक हेल्थ जो उन्हनि सभिनी हिननि खे जेको सो माना हीअ ॻोठ में सोलर कराए ॾिनूं समर हणाए ॾिनूं जंहिंसां पाणी हिननि खे जेको सो माना हाणे हिननि जी ॻोठ जी जेकी वाटर सप्लाई हेसि ताईं पाणी पहुचे पियो हितां खां हे पाणी जेको सो माना ॻोठाणा भरीनि था के पंहिंजो जेको सो माना गाॾियुनि जे ज़रिए भरीनि था के गॾा गाॾियुनि जे ज़रिए के वीचारा जेको सो माना पंहिंजे हिसाब सां जेको सो पाणी भरीनि था अञा बि हिननि जे ॻोठ में माना लाइनियूं न आहिनि हे चाहिनि था असांजे ॻोठ में लाइनियूं लॻी आहिनि त पाणी घर घर जेको सो पहुचे ॿी ॻाल्हि इहा आहे की जेको सो माना हिननि जे ॻोठ में इलाही टाइम खां डेवलपमेंट जो को कमु कोन्ह थियो हाणे जेको सो माना साईं पंहिंजे तरफ़ां जेको सो हिननि खे प्योर ब्लॉक जी जेको CC कमु हले पियो ॾिसी सघो पिया इहो हिननि खे ॾिनो इहो हाणे हे चवनि था की भई असांखे तक़रीबन 40,000 खनि जेको सो स्क्वायर फुट कमु असांखे मिलियो जेको असां ॻोठ जूं मेन जेके मर्कज़ी गलियूं आहिनि उन्हनि में जेको सो असां हणायो आहे अञा बि चवनि था असांजो ॻोठ इलाही वॾो आहे आबादी वॾी आहे त असीं साईं सां जेको रिक्वेस्ट था करियूं त असांजी जेकी ॿी गलियूं रहिजनि थियूं उहे बि असांखे जेको सो माना प्योर ब्लॉक कराए ॾिनियूं वञनि त जेको सो माना हिननि जी वॾी महिरबानी थींदी माशाल्लाह NA 236 हितां खां शुरू कर जेको सो माना कराची खां जाम शोरे ताईं वरी हितां खां शुरू कर त जेको सो माना ठठे ताईं वञे थो पूरो हल्को अहिड़े हिसाब सां जेको सो माना साईं मतिलबु पूरे हल्के में कमु डिस्ट्रीब्यूट कया आहिनि इनशाला हे इहा ई ॻाल्हि पाण विज़िट कयो ॻोठाणनि खां पुछियो त भई जेको असां उमेद था करियूं जेको कमु हले पियो डेवलपमेंट जो आईंदा बि जारी रहंदो आईंदा बि असांखे कमु मिलंदो ऐं पाणी जेको हिननि खे मिलियो बोर जे ज़रिए ते इन्हनि ते हिननि इलाही जेको सो ख़ुशी जो इज़हार कयो मुसरत जो इज़हार कयो हिननि शुक्रियो अदा कयो त असांखे जेको सो माना हिकिड़ी तकलीफ़ हुई उन मां असांखे आरज़ी तौर तकलीफ़ में जान जेको सो माना छुटी ऐं आईंदा जेको असांजे जेकी हिननि जी PC1 हिकिड़ी ॻोठ जी पाणी जी उन ते जेको सो अमल दरामद कराए उहा जेको सो माना हिते ॻोठ में ॾियारींदा त इंशाअल्लाह मसइलो हिननि जो हल थी वेंदो। अस्सलामु अलैकुम या रसूल अल्लाह व अला आलिहि व असहाबिहि या हबीब अल्लाह। असांजे हिन ॻोठ में 1988 जे जेको जंहिं टाइम ते चेयरमैन अली बख्श जोखियो ऐं असांजे ॻोठ जो चेयरमैन जेको काउंसलर उमर वॾेरो जाम इन में हे अलहमदुलिल्लाह तरक़ियाती कम थिया हुआ दीवारियूं बनियूं मस्जिद बि बनियूं ऐं पाणी जी अलहमदुलिल्लाह वाटर सप्लाई जो कमु थियो मतिलबु हिते जेको मिलियो इहो तक़रीबन असांजे ढेर जे इलाइक़े में जीअं ख़ैर मोहम्मद ख़ासि कली ॻोठ ऐं लिक रोड ताईं इन फज़ल जो सभिनी खे मिलियो ऐं हिते कमु थिया उनखां बाद में पोइ कई साल गुज़री विया ऐं अहिड़ो तरक़ियातो कमु कोन्ह थियो हाणे हिन वक़्तु जेको न बिजली जे करे ॾाढी तकलीफ़ आहे ऐं पाणी जी असांखे ॾाढी तकलीफ़ ॿच्चा नियाणियूं जेके बि इहा बि जेको सो पाणी परे परे खां आणींदा हुआ
इन मौक़े अलहमदिल्ला तकलीफ़ जाम साहिब जी वॾी महिरबानी अब्दुल करीम जी जो उन पंहिंजे इंजीनियर अख्तर साहब खे मोकिलियो, उहो अची करे हिते सॼो ॾिठाई ऐं उनखे बि अहसासु थियो, ॾाढो ॾुख थियो। पोइ इन अलहमदिल्ला ॿिए ॾींहं बि अलहमदिल्ला जेको आहे सो इहो सोलर जो सिस्टम करे हिते पाणी पहुचायो। अॼु अलहमदिल्ला असांजे मदद सोलर जो सिस्टम सोलर जे करे पाणी जेको आहे अलहमदिल्ला पंहिंजे ॻोठ में अचे थो। पर हाणे सिर्फ़ु बिजली जे करे बिजली अञा नथी हले थी। मस्जिद में मतिलबु अञा त इहो मस्जिद खां पुठियां पोइ अलहमदिल्ला मस्जिद में पाणी आहे, ॻोठनि में कुझु कुंडनि में पाणी आहे। साहिब सां तव्हांजी वॾी महिरबानी ऐं असांजे ॻोठ जे मथां पंहिंजे को नज़र करियो ऐं वॾी तव्हांजी महिरबानी। सभु ॻोठ जी तरफ़ां शुक्र कंदा आहियूं। ऐं ॻोठ जूं नियाणी बि अलहमदिल्ला उहो चवंदियूं आहिनि, दुआऊं बि कनि था। अॼु जेको असां कमु कयूं त असां हुनखे ॿुधायो त उहो जाम साहिबु आहे, हुनजो इंजीनियर आयो, उन सभिनी जी वॾी महिरबानी। ऐं असलम जेको लाला साहिबु आहे ऐं सलीम साहिबु आहे ऐं जाम अब्दुल करीम, उनखे असीं पहिरीं महिरबानी आहे उनजी त हीअ असांजी पाणी जी कुझु सहूलियत थी वई आहे ऐं उमेदु रखंदा आहियूं त असांजे ॿिया बि जेके कम आहिनि इंशाअल्लाह ताला करे ॾींदा। असां उनखे रिक्वेस्ट कयूं था ऐं उनखे गुज़ारिश असांजे ॻोठ जे जेके बि लेणियूं पाणी जो लॻाए ॾींदा ऐं पाणी जी ॿी सहूलियत करे ॾींदा। अलाह ताला उनखे पाणी आयो, सोलर जे करे पाणी आयो त उहे सभु नियाणियूं ख़ुशि आहिनि, सभु दुआऊं कंदियूं आहिनि। त असीं बि दुआऊं कयूं त अलाह ताला खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। बसि इहो अर्ज़ु आहे त असांजे ॻोठ में अञा बि कुझु सहूलियतूं ॾिनियूं वञनि। असां वटि पाणी जी इलाही कमी हुई, हाणे माशाल्लाह साईं बोर वग़ैरह ॾिनो सोलर जो, हुन में माशाल्लाह ज़बरदस्त पाणी अचे पियो, टेंशन न आहे, भले लाइट हुजे या न हुजे पोइ बि पाणी अचे पियो। ऐं असांजो रोडनि जो माशाल्लाह हले पियो, साईं जी वॾी वॾी महिरबानियूं। असां MNA साजिद साहिब जो असां दिलि सां शुक्र। 2-टे ॾींहं पहिरीं असां वटि पाणी में वॾी कमी हुई, पाणी में असांजो इलाही थोरो तकलीफ़ हुयूं ऐं रोडनि जो बि थोरो घणो मसइलो हुयो एंड पूरे इलाइक़े में थोरो घणो लाइट जी जेके मसइला हुआ उन हिसाब सां साईं अब्दुल करीम जाम ऐं MP साजिद जो खे वॾो दिलि सां शुक्रगुज़ार करियूं था जेको असांखे अहिड़ो बोर वग़ैरह ॾिनो सोलर जो। हाणे अल्हम्दुलिल्लाह पाणी जा का कमी वग़ैरह कोन्हे ऐं हींअर रस्तनि जा कम बि हलनि पिया। असांजो अल्हम्दुलिल्लाह पीअण जो पाणी हाणे 24 घंटा मिली रहियो आहे। असांजा ॿार जेके हुआ दरपदर हुआ हाणे उहे दरपदर खां बि बची रहिया आहिनि ऐं साईं जो वॾो दिलि सां शुक्रगुज़ार करियूं। जामोद ॻोठ डेर शरीफ़ जे माण्हुनि हितां जे रहवासियुनि शुक्र अदा कंदे चयो आहे त पाणी कुदरत जी नेमत ई जेका हिन वक़्तु असांजे ॻोठ में आंदी वई आहे। हिननि इहा बि उमेदु कई आहे त इन पाणी जी सहूलियत खे अॻिते वधंदे घर घर ताईं पहुचायो वेंदो ऐं जेके रोड रस्ता गिटियूं उहे पकाया कया वेंदा। कैमरामैन मक़सूद जामोद सां गॾु सरवर मेमण मुराद मेमण कराची।